दोस्तों अलाइड मोशन स्टूडियो जे एक नए वीडियो में कोरस की टी वीडियो में तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियां या महबूब उमर जो अचो त शुरुआत। दोस्तों पहिरीं जेका असां प्रोजेक्ट ठाहियो हो उहो ई साॻी प्रोजेक्ट मूं वटि हिन वक़्तु मौजूदु आहे जेको तव्हां ॾिसी सघो था कुझु हिन तरह हो। ऐं अॼु असां ॻाल्हाईंदासीं ख़ासि करे इफेक्ट जे बारे में। इफेक्ट कीअं एड कजनि त बक़ाया जेके शयूं आहिनि उन्हनि खे पोइ ॾिसूं था। फ़िलहालु इफेक्ट ते क्लिक कयो ऐं एड इफेक्ट ते क्लिक कंदो तव्हांखे हिते खोड़ सारा इफेक्ट मिली वेंदा। पहिरीं तव्हांखे कैटेगरी वाइज़ इफेक्ट मिलंदा, लाइट एंड कलर एंड लाइट्स ऐं ड्राइंग एंड एज, ब्लर, ऐं उनखां पोइ तव्हांखे डिस्ट्रक्शन, वॉक, प्रोसीडल, 3D, मूव ट्रांसफॉर्म ऐं रिपीट, मेट, मास्क, की, हिन में की वग़ैरह तव्हांखे सभु हिन में मिलंदी। ओपेसिटी, विजिबिलिटी, टेक्स्ट, अदर ते क्लिक करण सां तव्हांखे कुझु हिन तरह जा ॿिया बि मिलंदा जिन में बैकग्राउंड कॉपी आहे ऐं टाइम ऑप्टिमाइज़ेशन आहे, चैनल रैम्प आहे ऐं चैनल रैम्प HSV ऐं RGB जे बारे में तव्हां ॼाणंदो हूंदो, पर HSV खे पाण सम्झंदासीं त इहो छा आहे। फ़िलहालु असां हिते जेको वीडियो आहे उनखे डिलीट कंदासीं, हिते को ॿियो वीडियो एड कंदासीं। सही आहे। बैकग्राउंड वाइट कलर जो ओके, त वीडियो एड थी चुको आहे, तव्हां ॾिसी सघो था। हिन ते कंहिं क़िस्म जो को इफेक्ट लॻल न आहे, पर हिन में जेकॾहिं असां इफेक्ट एड करणु चाहियूं त इफेक्ट ते क्लिक कंदासीं। एड इफेक्ट ते क्लिक करे हितां खां असां हिन में थोरो मतिलबु त कंट्रास्ट ऐं ब्राइटनेस वधाइणु चाहियूं था त हिते तव्हां हिन ते क्लिक कंदो। हिते तव्हांखे टे ऑप्शन मिलनि पिया। तव्हांखे टे ऑप्शन किथे पिया मिलनि? कलर ग्रेडिंग ऐं रास्टर। तव्हांखे कलर ते क्लिक करिणो आहे त हिते खोड़ सारा कलर ग्रेडिंग सां वाबस्ता जेके बि इफेक्ट्स आहिनि तव्हांखे मिली वेंदा। सही आहे। सो असां ॿीहर हिते क्लिक कंदासीं ऐं हिननि खे जेकॾहिं पाण खे कंहिं लेयर ते डायरेक्ट एड करिणो आहे त हिते तव्हांखे ॿ एड जा बटन मिलनि पिया जिन में स्टैंडर्ड सेटिंग आहे ऐं ॿियो ब्राइटनेस आहे, ब्राइटन आहे। असां स्टैंडर्ड सेटिंग खे फ़िलहालु एड कयूं था। तव्हां ॾिसो हिते तव्हांखे ॿ शयूं मिलनि पियूं, हिकिड़ी ब्राइटनेस, ॿियो आहे कंट्रास्ट खे तव्हां छेड़छाड़ कंदो तव्हांखे वाज़े नज़र ईंदो त तव्हांजे जेको ऑब्जेक्ट आहे उन ते इफेक्ट पए पियो। सही। ऐं हिते हिनखे असां 0 ई कंदासीं। ओके, 0 जेकॾहिं ॾिसो यादि रहे त कंहिं बि इफेक्ट खे तव्हां छेड़छाड़ कयो था ऐं तव्हां हुनखे वापसि पंहिंजी पोज़ीशन में आणणु चाहियो था, उनजे लाइ तव्हां हिते 3 नुक़्तनि ते क्लिक कयो ऐं रीसेट टू डिफ़ॉल्ट ते क्लिक कयो त उहो साॻी जॻह ते पइजी वेंदो। ब्राइटनेस ते क्लिक कयूं था ऐं इनखे रीसेट कयूं था, पर इनखे असां छेड़छाड़ ई न आहे कई। इन जी जेकॾहिं असां छेड़छाड़ कंदासीं त कुझु हिन तरह जो तव्हांखे इफेक्ट मिलंदो। ओके, त हाणे तव्हां ॾिसी सघो था त वीडियो जी रिज़ल्ट काफ़ी हद ताईं चेंज थी चुकी आहे। ऐं इफेक्ट में तव्हां ॿियो छा करे सघो था, जीअं मिसाल तौरु इफेक्ट ते क्लिक कंदासीं, तव्हां ॾिसी सघो था त हीअ इफेक्ट बग़ैर ही इफेक्ट सां, ऐं हिन इफेक्ट खे तव्हां हेठि मथे करे सघो था टिनि लाइनुनि ते क्लिक करे, या वरी इन ई इफेक्ट खे तव्हां कॉपी करे सघो था। मिसाल तौरु इन इफेक्ट जो डुप्लीकेट ठाहिणु चाहियो तॾहिं बि ठाहे सघो था। इफेक्ट जी डिटेल में वञणु चाहियो त तव्हां ॾिसी सघो था त हिन मां कहिड़ो इफेक्ट एड थियल आहे। सही आहे। सो हिन इफेक्ट खे पाण कॉपी करे कंहिं ॿिए लेयर ते एड करणु चाहियूं तॾहिं बि करे सघूं था एज़ इट इज़। ओके, हिते हिकिड़ो ॿियो इफेक्ट एड कंदासीं जेको पिणु कलर ग्रेडिंग सां रिलेटेड हूंदो। सही आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था हीअ आहे शेडो वारो ऐं हिनखे स्टैंडर्ड सेटिंग में एड कयूं था त हाईलाइट ऐं शेडो आहे। हाईलाइट तव्हां हिनखे जेतिरो कंदो त तव्हांखे हर ऑब्जेक्ट हिन वीडियो जे अंदरि जेके ऑब्जेक्ट आहिनि उहो तव्हांखे हर हिकु अलॻि थी मिलंदो, पर हिन ते ख़ासि असरु कोन पियो पए, छो त हिनजे हेठां को बैकग्राउंड या को फोरग्राउंड नथो थी सघे। ओके, शेडो खे असां थोरो वधाईंदासीं। तव्हां ॾिसी सघो था तव्हांखे 3D वीडियो वारो लुक मिले पियो। लाइटिंग जेकी बि आहे उहा शेडो में कन्वर्ट थींदी वञे थी। जेकॾहिं असां हिनखे बैकवर्ड ते वेंदासीं त तव्हां ॾिसी सघो था वीडियो ब्लैक एंड आउट वारो लुक ॾिए पियो, लाइटिंग सॼी विञाए पियो, छो त मथे असां हुनजो जेको सो हाईलाइट खे वधाया आहियूं, लाइटिंग वारी हाईलाइट खे। सही। हिनखे बाय डिफ़ॉल्ट रखंदासीं या हिनखे डिलीट कंदासीं। ओके,
ऐं उन खां पोइ ॿीहर असां को कलर वारो इफेक्ट ऐड करणु चाहियूं, कलराइज़ मिसाल तौरु। कलराइज़ ते क्लिक करण खां पोइ तव्हां हिन मां को बि कलर जो तव्हांखे जेकॾहिं चओ था त ओवरऑल सॼे वीडियो ते को कंहिं कलर जो इफेक्ट हुजे, मिसाल तौरु आउं हुनखे चाहियां थो त थोरो ॻाढ़ो हुजे त हिन तरफ़ आउं हिनखे ॾी सघां थो, ठीकु आहे। ऐं जिते तव्हांखे लॻे थो तव्हांजी वीडियो सुठी ऐं सूटेबल नज़र अचे पई उते तव्हां हुनखे ॾी सघो था। ओके, उन खां पोइ जेके ॿिया इफेक्ट आहिनि, कलर ऐं लाइट ते पाण ॻाल्हायूं था ॿियनि इफेक्टनि खे छॾे करे, छो त ॿिया इफेक्ट जेके बि आहिनि उहो शायदि ॿिए ऑब्जेक्ट सां रिलेटेड आहिनि, ॿिए टेक्स्ट ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो जेके से असां जेको कमु कंदा आहियूं उन जे लाइ एक्सपोजर ऐं गामा। इहो मतिलबु त कलर ग्रेडिंग सां रिलेटेड ई आहे। त असां स्टैंडर्ड सेटिंग ते क्लिक कंदासीं, हेठि अची वियो असां वटि गामा वारो सिस्टम। एक्सपोजर असां हुनजो वधायूं त ॾिसो तव्हांखे वीडियो जो ओवरऑल लुक ई तव्हांखे अलॻि ॾिसण में ईंदो। गामा खे तव्हां चेंज करे सघो था कलरनि खे वधीक हाईलाइट या डिम करण जे लाइ, ठीकु आहे। ऑफसेट जेको आहे उनखे तव्हां यूज़ करे सघो था लाइटिंग खे वधाइण या घटाइण जे लाइ, सही। ऐं उन खां अलावा तव्हांखे इन ई साॻी जे अंदरि एक्सपोजर जे अंदरि हिकिड़ो, हिनखे फ़िलहालु डिलीट था कयूं, डायरेक्ट एक्सपोजर ऐड थी वियो, ठीकु। कलर एंड लाइटिंग ते ईंदासीं ऐं हितां खां पाण खणंदासीं ट्यून कलर कलराइज़, हिते क्लिक कंदासीं ऐं हिते असां जेको क्रिस्पाए आहे इनखे ऐड कंदासीं, छो त इहो अलॻि ठहियलु प्रीसेट आहे। बहरहाल इनखे पाण डिलीट कंदासीं त तव्हांखे वाज़े फ़र्क़ु नज़र ईंदो। ओके, सही। ॿीहर ऐड कंदासीं जेको प्रीसेट न हूंदो आहे ऐं उन में असांखे एडिटिंग हथ सां करणी पवंदी आहे, पर जेको प्रीसेट हूंदो आहे उहो ऑटोमेटिक उहो सॼो वीडियो ते मतिलबु डायरेक्ट अप्लाई थी वेंदो आहे। जीअं मिसाल तौरु ट्यून कलर आहे, हीअ हाईलाइट एंड शेडो आहे। ट्यून कलर ते क्लिक कंदासीं, इन ते हिकिड़ो लोगो तव्हांखे नज़र अचे पियो, मतिलबु त हीअ प्रीसेट आहे, हिन सां तव्हांखे डायरेक्ट ख़बर पवंदी। पर हिन में तव्हां हथरातो RGB ऐं गामा ऐड करे सघो था, मिसाल तौरु जीअं थोरो हिन तरह सेन, थोरो डाउन, थोरो अप। ओके, सो तव्हां ॾिसी सघो था त हिन तरह वीडियो जी असां ॿेड़ी ॿोड़े चुका आहियूं। इफेक्ट में अॼु असां ॻाल्हायोसीं कलर जे बारे में, ऐं ईंदड़ वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं ड्रा एंड एज जे बारे में, पोइ ब्लर जे बारे में, ऐं उन खां पोइ डिस्टोरेशन वग़ैरह वग़ैरह जे बारे में, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ अलॻि अलॻि इफेक्ट जे बारे में असां अलॻि अलॻि सेपरेट वीडियो ठाहींदा वेंदासीं। सो हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी, ऐं उन खां अलावा बाक़ी जेके इहे 5 ऑप्शन आहिनि जिन में कलरफुल ऐं बॉर्डर एंड शेडो आहे, उन जे लाइ तव्हां राइट साइड वारी वीडियो ॾिसी वठो। ब्लेंडिंग ऐं ओपेसिटी, मूव एंड ट्रांसफॉर्म, एडिट शेप वारनि फीचरनि खे सम्झण जे लाइ तव्हां खाॿे पासे वारी वीडियो ॾिसो, तव्हां सम्झी वेंदो।